माया किशोर स्वर्ण इसरानी मथुरा जे लाड़ी लुहाणा सिंधी महिला मंडल जे द्वारा लगातार 15 ॾींहं हिते सिंधी क्लासूं हलाई वई हुयूं, जंहिंमें ॿारनि खे सिंधी पढ़ायो वियो। हे भगवान तव्हां असां सभिनीनि खे सद्बुद्धि ॾियो, शक्ति ॾियो, निरोगता ॾियो, त असीं पंहिंजो कर्तव्य पालन करे सुखी रहूं। आयोलाल सभई जो झूलेलाल। स्वामी लीलाशाह महाराज की जय। त ही रहियो गिदिरो, ठीक है। ये अॼु पाण सिखियासीं फलनि जा नाला, ठीक है ना। तव्हां सभिनी खे ख़बर पइजी वई आहे फलनि जा नाला। हाणे पाण सिखंदासीं भाॼियुनि जा नाला, ठीक है। ये भाॼियुनि जा नाला सिंधियुनि में पाण सिखंदासीं। सभिनीनि खां पहिरीं पटाटो, टमाटो, करेलो, गोभी, पन गोभी, भिंडी, वांगड़, लीमो, ककड़ी, कद्दू, सूरण, बीह, मटर, गजर, सावा धाना, सावा मिर्च, शिमला मिर्च, ग्वार, ये सब छा आहिनि पंहिंजी भाॼियुनि जा नाला, ठीक आहे। तव्हां सभिनी खे ख़बर पइजी वई। ऐं जेके मेन मुख्य इन जी अध्यापिका हुई मूंसां गॾु आहिनि भूमिका केवलानी जी। त हीअ ॿुधाईंदा कि अॼु जेकी इन्हनि पूरी क्लासनि जो समापन कयो आहे त इन्हनि ॿारनि खे छा छा पढ़ायो हो सिंधी में, त जानकारी वठूं था। जय झूलेलाल। असां लाड़ी लुहाणा सिंधी महिला मंडल 15 ॾींहंनि लाइ सिंधी क्लासूं हलायूं, जंहिंमें असांजी पूरी टीम, महिला मंडल जी पूरी टीम ऐं ॿारनि ॾाढो ई सहयोग कयो। जंहिं क्लासुनि हलाइण में असांखे सिंधी जागरूक मंच जा संस्थापक श्री किशोर इसरानी जिन बि ॾाढी मदद कई ऐं उत्तर प्रदेश सिंधी अकादमी द्वारा असांखे किताबूं मोकिली वयूं, जंहिंमें असांखे सिंधी क्लासूं हलाइण में ॾाढी मदद मिली। मां ॾाढो शुक्रगुज़ार आहियां सभिनीनि जो कि जंहिंसां असांखे क्लासूं हलाइण में सभिनीनि जी ॾाढी मदद मिली। तव्हां सभिनीनि खे मूं रंगनि जा नाला सेखारिया आहिनि। सभिनी खे यादि आहिनि रंगनि जा नाला? तव्हां पुछां थी, मूंखे ॿुधाइजो, जेके अचेव हथ मथे कयो, ठीक है। हिकु चित्र तोते जो आहे, हिन जो रंग ख़ाली आहे, त कहिड़ो रंग आहे? केरु ॿुधाईंदो? हिन जो रंग साओ आहे। हुन खां पोइ हिन जो रंग छा आहे? नारंगी। हिन जो रंग छा आहे? नीरो। हिन जो रंग छा आहे? नीरो। पोइ ही चित्र टमाटे जो आहे, हिन जो रंग छा आहे? ॻाढ़ो। ही चित्र कार जो आहे, हिन जो रंग छा आहे? नीरो। ही चित्र रिटे जो आहे, हिन जो रंग छा आहे? अछो। भूमिका जी ही ॿियो तव्हां ॿुधायो कि जेको ही सॼो तव्हां एतिरा ॾींहं प्रोग्राम हलायो, सिंधी ॿारनि खे सेखारी हुई, त हिनमें मुख्य रूप सां कंहिंजो सहयोग रहियो, त उहो उन ते बि प्रकाश पायो। हिन क्लासूं हलाइण में असांजे हूअं त सॼे महिला मंडल जो ॾाढो सहयोग रहियो, पर असांजो विशेष सहयोग रहियो असांजी अध्यक्ष श्रीमती भारती केवलानी, संयोजक श्रीमती मनीषा अंडानी, श्रीमती कोमल नाथानी ऐं श्रीमती कविता मंगलानी जिन असांखे पूरो टाइम ॾिनो, जंहिंसां कि असां क्लासूं ॾाढे सुठे रूप में हलाए सघियासीं। ऐं असां ॿारनि जो बि ॾाढा शुक्रगुज़ार आहियां, हू बि टाइम ते ईंदा हुआ, जंहिंजे करे असां क्लासूं ॾाढी सुठे सां हलाए सघियासीं। अच्छा, ही ॿियो ॿुधायो कि जेकी तव्हांजी इन क्लास हली, इनमें तव्हां छा छा सेखारियो हो ऐं इन्हनि में मुख्य रूप सां कंहिं टीचरनि जे रूप में सेवा कई? असां जेकी क्लासूं हलायूं हुयूं उन्हनि में सिंधी क्लास जे अलावा मंडाला आर्ट, स्केचिंग आर्ट ऐं ज्वेलरी मेकिंग जूं क्लासूं हलायूं, जंहिंमें स्केचिंग आर्ट लहर केवलानी द्वारा, सिंधी क्लासूं भूमिका केवलानी द्वारा, मंडाला आर्ट ज्योति भाटिया द्वारा। अच्छा, मां तव्हां सभिनि खे ही वारी ड्राइंग तव्हांखे सेखारी हुई, हिन जो नालो छा आहे? मंडला। त मंडला जो तव्हांखे उपयोग त ख़बर ई छा थींदा आहिनि। अगरि तव्हां ही कंदा
ते डायरेक्ट पेन सां थींदी आहे और हिन सां सभिनि सां वॾो फ़ाइदो छा आहे कि असांजो जो माइंड आहे, असांजो जो दिमाग़ आहे, असांजी कॉन्संट्रेशन पावर आहे, उहा इलाही तेज़ थींदी आहे। ठीकु आहे, जीअं तव्हां ॾिसो था कि ही सॼी सिमेट्री रहंदी आहे, तव्हां जंहिं बि तरफ़ खां ॾिसंदा ही सभु तरफ़ खां तव्हांखे सेम नज़र ईंदी। ठीकु आहे, त तव्हां असांजी हिन क्लास में मंडला सिखी आहे। ठीकु आहे, तव्हां सभिनि इलाही सुठो कमु कयो आहे और प्रशंसनीय वर्क आहे तव्हांजो। ये असांजे ॿारनि जो वर्क आहे, ॾिसो। ऐं ज्वेलरी मेकिंग सिमरन नंदाणी द्वारा हलाई वई हुई। सभी टीचरुनि जे सहयोग सां ही क्लासूं ॾाढे सुठे रूप में संचालन थियूं। सिंधी क्लास जेकी मथुरा में हलियूं आहिनि त हिन जा जेका संयोजक आहिनि श्रीमती मनीषा अंदानी जी, ॿुधायो अॼु जे हिन कार्यक्रम जे बारे में। असांजे ॿारनि खे सिंधी सेखारण जी नई शुरूआत कई, पर लॻे थो असांखे थोरी घणी सफलता मिली, पर अॻियां उमेदु आहे वधीक सफलता मिलंदी। 13 तारीख़ असां ही क्लासूं शुरू कयूं, 13 खां 30 ताईं। हिन में सिंधी क्लासेस हलाई, ॿियो स्केचिंग, मंडाला आर्ट, ज्वेलरी क्लास बि ॿारनि खे उन्हनि जो बि असां थोरो नॉलेज ॾिनो ताकी असांजा ॿार कुझु सिखी सघनि और असांजे घरनि में सिंधी जीअरी रहे, असांजा ॿार सिंधी ॻाल्हाइनि। असांजी हुन मामले में ई पहल हुई, अॻियां बि कोशिशि जारी रहंदी। त तव्हां ॾिठो कि कहिड़ो उत्साह आहे मथुरा में लाड़ी लुहाणा सिंधी महिला मंडल जो कि हिननि लगातार 15 ॾींहंनि ताणी मथुरा में ॿारनि खे सिंधी सिखाई ऐं हुन सां गॾु ॿिया बि घणेई अहिड़ा हुनर हुआ जेका ॿारनि खे सिखाया। त हिन तरीक़े जी मुहिम हर शहर में हलणी घुरिजे ऐं तव्हां मुंहिंजे चैनल सां गॾु जुड़ियल रहियो। ऐं हिन चैनल खे अगरि तव्हां सब्सक्राइब कान कयो आहे त सब्सक्राइब करिजो, लाइक करिजो, कमेंट करिजो ऐं ॿियनि सिंधी भाउरनि ताणी बि हिन वीडियो खे पहुचाइजो ताकी हीअ जेकी मुहिम आहे सिंधियत जी हर घर ताणी पहुचणी घुरिजे ऐं हिन मुहिम में तव्हां बि पंहिंजी भागीदारी निभायो। त जुड़ियल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर सुहाणे इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। जय झूलेलाल। लाड़ी लुहाणा सिंधी महिला मंडल जी तरफ़ां जून जे महीने में 13 जून खां 30 जून तक समर कैंप जो आयोजन कयो, जंहिंजो अॼु असां समापन कयूं पिया, जंहिंमें सिंधी क्लासेस ऐं मंडला क्लासेस, स्केचिंग की क्लासेस ऐं ज्वेलरी क्लासेस 4 तरह जी क्लासेस लॻाई वयूं, जंहिंमें सभी टीचर्स जो इलाही सुठो सहयोग रहियो। त हाणे असां उन्हनि सभी 4 टीचरनि खे सम्मानित करणु चाहियूं था जे असांखे पंहिंजो एतिरो अमूल्य समय ॾिनो ऐं हिन क्लासेस खे सक्सेस ठाहियो। त सभिनि खां पहिरीं आउं इन्वाइट कंदसि भूमिका केवलानी जी खे ऐं उन्हनि खे सम्मानित करणो किशोर इसरानी जी खे चईंदसि कि उहो अची करे उन्हनि जो सम्मान कयो। ज्योति भाटिया टीचर आहिनि जे असांखे मंडला क्लासेस सेखारियूं ऐं हुननि खे सम्मानित कंदा असांजा मनीषा अंदानी जी। असांजा थर्ड टीचर आहिनि लहर केवलानी जी जे असांजे ॿारनि खे स्केचिंग सेखारी जी बैठ आहिनि। तव्हां हुननि खे बि कंदसि ऐं भारती केवलानी जी खे चईंदसि कि हुननि खे सम्मानित कयो। असांजी फोर्थ टीचर आहिनि सिमरन नंदानी जी जे ॿारनि खे ज्वेलरी मेकिंग जी क्लासेस वठंदी हुई ॿारनि लाइ करे, त हू बि अचनि ऐं हुननि खे सम्मानित कंदा असांजा भूमिका केवलानी जी। सभु जोड़ आभार व्यक्त करा थी कि सभिनि एतिरो हिन मौसम में बि एतिरो पंहिंजो टाइम ॾेई करे हिन क्लासिस खे सक्सेस ठाहियो। जय झूलेलाल। लाड़ी लोहाणा सिंधी महिला मंडल जे पारां जय झूलेलाल सभिनि खे।